दुनिया की का भी ताकत पाकिस्तान और चीन के दोस्ती विच में डार नथी विझी सके। सीपेक पाक चीन मजबूत नातन जो अक्स है। चीन असां समूरन नातन के वधाइण चाहियूं था। बेल्ट एंड रोड फोरम चैलेंजेस के मोहरियण जे लाइ बेहतरीन वसीलो है। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ की बीजिंग में चीनी सदर से मुलाकात दौरान ॻाल्हि ॿोल। शी जिनपिंग जो चवण है त चीन पाकिस्तान से मुख्तलिफ शोबन में सहकार के हथी वठण चाहे तो। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ के अल अज़ीज़िया एवन फील्ड रेफरेंस में गिरफ्तार न करण जो हुक्म ॾेई छॾियो। 24 अक्टूबर ते हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर। एहतसाब अदालत बि तुशाखाना केस में नवाज शरीफ जा गिरफ्तारी वारंट मुअत्तल करे छॾिया। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त जेकॾहिं नवाज शरीफ 24 अक्टूबर ते पेश न थियो त वारंट्स बहाल थी वेंदा। गजा ते इसराइल के हमलन में वधिक 433 फलस्तीनी शहीद। अंग 3,500 थी वियो। हेल ताईं 13,000 फलस्तीनी जख्मी थी चुका। 12 औरतूं भी जख्मिन में शामिल। नौसाइर्त में मस्जिद में और खान यूनिस में स्कूलन ते बमबारी कई वई। लिबनान के मुजाहिमती तंजीम हिज़्बुल्लाह जा 3 इसराइली फौजी ठिकानन ते हमला। टैंक ऐं जासूसी जा औजार तबाह। हिज़्बुल्लाह पारां इसराइली फौज जे गैलेले डिवीज़न के निशानो बनाइण की वीडियो भी जारी कई वई। पाक फौज और एनडीए में तरफा फलस्तीनी अवाम लाइ इमदाद की पहरी खेप रवानी। इमदादी सामान में 1000 खैमा, 4000 कंबल और 3 टन दवाऊं शामिल। पाकिस्तान तरफा मोकलियल इमदाद से गजा के मुतासरन के फौरी रिलीफ मिलंदो। इमदाद की पहरी खेप इस्लामाबाद का मिस्र के रस्ते रवानी कई वई। सिंध हाई कोर्ट कारूंझर जबल टोड़े उन जे हदुनि में कंहिं क़िस्म की कटाई न करण जो हुक्म ॾेई छॾियो। कारूंझर बाबति समूरियूं लीज़ूं रद्द। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच 15 सफ़न ते ॿधल फ़ैसिलो जारी करे छॾियो। दरख़्वास्तुनि ते जस्टिस मोहम्मद शफ़ी सिद्दीकी ऐं जस्टिस अरशद हुसैन ख़ान ते ॿधल डिवीज़नल बेंच महफ़ूज़ कल फ़ैसिलो ॿुधायो। अदालती हुकुम में चयो वियो आहे त कारूंझर जबल जी नीलामी जी कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं। कारूंझर के आलमी सक़ाफ़ती विरसे तौर डिक्लेयर कयो वञे। अदालत पंहिंजे फ़ैसिले में सॼी माइनिंग प्रोसेस के रोकण जो भी हुक्म ॾिनो। अदालती हुकुम मूजिब जेकॾहिं कारूंझर की कटाई थी तो उन जा ज़िम्मेवार डीसी ऐं SHOs हूंदा। कंहिं भी क़िस्म की माइनिंग या एक्सवेशन न थी करे सघिजे। खैरपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत फातिमा फर्डो कत्ल केस में गिरफ्तार जवाबदार जे जुडिशियल रिमांड में 13 ॾींहं जी वाद करे छॾी। मुख्य जवाबदार असद शाह, फयाज शाह ऐं कंपाउंडर इम्तियाज़ मिरासी डिस्ट्रिक्ट जेल मुंतकिल। हिना शाह के विमन जेल सखर मुंतकिल कयो वियो। अदालत कठ घुराए पुलिस साफ़िन ऐं सोशल वर्कर्स के धमकियूं ॾियण वारे केस में फयाज शाह के 4 ॾींहनि जे रिमांड ते जेल उमाणे छॾियो। कराची के मेयर मुर्तज़ा वहाब के कागज़न की मंजूरी खिलाफ दाखिल दरख्वास्तुन की ॿुधणी। ट्रिब्यूनल मुर्तज़ा वहाब खिलाफ दाखिल समूरी दरख्वास्तूं रद्द करे छॾियूं। ट्रिब्यूनल मुर्तज़ा वहाब के क्यामाड़ी तां बि ज़िमनी चूंड विढ़ण की इजाज़त ॾेई छॾी। तहरीक इंसाफ़ ऐं जमायत इस्लामी जे उम्मीदवारनि कागज़न की मंजूरी के चैलेंज कयो हो। इसराइल खिलाफ ऐं फ़लस्तीन से एके जे इज़हार लाइ सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में रैलियों और मुज़ाहिरा। अदालती कार्रवाइन जो बाइकाट। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर और लाड़काने डिवीज़न के नंढनि वॾनि शहरन में सियासी समाजी मज़हबी तंजीमुनि समेत शहरन मुज़ाहिरा करे रैलियों कढियूं। फ़लस्तीनी के हक़ में पाकिस्तान बार काउंसिल के सॾ ते अदालती कार्रवाइन जो बाइकाट कयो वियो।